मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। छा साईं सुबुह सां रोज़े रखण में ज़बान सां नियत करण लाज़मी आहे या न? अच्छा, ज़बान सां जेको आहे नियत करण त लाज़मी न आहे, छो त ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हां ॾाढो रखां थो त रमज़ान खां बग़ैर असां कॾहिं बि जेको राति जो 3 बजे उथी करे मानी न आहियूं पचाईंदा, अहिड़ी तरह चांहि जेको तयारु न आहियूं कंदा। ऐं रमज़ान जीअं जो ईंदो आहे त असां मानी तयारु कंदा आहियूं, अहिड़ी तरह चांहि जेको आहे तयारु कंदा आहियूं, अहिड़ी तरह सेहरी कंदा आहियूं। त इहा सेहरी करणु हिकिड़ी नियत जे अंदरि शुमारु आहे। कोई बि बंदो जेकॾहिं रमज़ान जी रातियुनि जे अंदरि उथियो ऐं मानियूं न खाधी त इहो इन जी नियत जे अंदरि जेको इहा ॻाल्हि हेॾा ज़बान सां नियत करणु जेको ज़रूरी न आहे, छाजे करे त इहो रातियुनि में उथणु इहो रोज़े जी नियत त आहे न। कोई बि बंदो जेकर राति जो 3 बजे उथी करे रमज़ान जी रातियुनि जे अंदरि ऐं 4 बजे उथी करे ऐं सेहरी खाए थो ऐं अहिड़ी तरह दिलि जे अंदरि उन जो इरादो आहे त हे जेकी मां सेहरी खाधी आहे त इहा रोज़े जे लाइ मां खाधी आहे, त हे उनजो इरादो ई आहे। रोज़े जी नियत ज़बान सां जेकी लाज़मी न आहे, पर बिल फ़र्ज़ वल मुआल जेकॾहिं अगरि ज़बान सां नियत कई बि सही त बि जेको आहे बहितर अमल आहे, त बि जेको आहे सही अमल आहे इहो ज़बान सां बि करे। ऐं जेकॾहिं ज़बान सां न कई त इहो लाज़मी जेको आहे उहो अमल न आहे।